जी नाज़रीन, सखर मां ख़बर सालियापट शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान सखर तालुका सालियापट जो इजलास सखर ज़िले जे सदर अब्दुल कादिर सूमरो जी सदारत में थियो। इजलास में सखर ज़िले नायब सदर असगर अली सूमरो, ज़िले जनरल सेक्रेटरी हबीबुल्लाह सूमरो, तालुका सालियापट जे उहिदेदार ज़मीर सूमरो, तालिब सूमरो, अज़ीम सूमरो, हुब अली सूमरो समेत ॿियनि उहिदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। इन मौक़े ते सखर ज़िले जे उहिदेदारनि ऐलान कयो त शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िला सखर तरफ़ां 4 डिसंबर आचर जे ॾींहुं सुबुह जो 11 बजे मिलिट्री रोड सूमरा हाउस खां सखर नेशनल प्रेस क्लब ताईं प्यादल रैली सक़ाफ़ती ॾियारो भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो। 4 डिसंबर ते ही मंझंदि जो 1 बजे ज़िले वर्कर कन्वेंशन जी तक़रीब जो प्रोग्राम करण जो फ़ैसिलो कयो वियो। इन मौक़े ते सखर ज़िला सदर अब्दुल कादिर सूमरो, हबीबुल्लाह सूमरो, असगर सूमरो समेत तालुके जे उहिदेदारनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे तालुका सालियापट जे उहिदेदारनि वर्करनि भरपूर शिरकत जे ख़ातिरी कराई।